जो फाउंडर बानी अलामा काज़ीअ जी जेकी आहे वरसी तक़रीब सिंध यूनिवर्सिटी जे मौजूदा इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे हिन खे वरसी खे जेको आहे हिकु हफ़्तो मल्हाइण जो ऐलान कयो। हुन हवाले सां अॼु सिंध यूनिवर्सिटीअ में जेको आहे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरीअ जे अॻुवाणीअ में जेको आहे यूनिवर्सिटी जा फैकल्टीज़ मेंबर्स ऐं यूनिवर्सिटी जा उस्ताद वॾे तइदाद में सिंध जा अदीब दानिश्वर पहुता जेको जिन बाज़ार ते हाज़िरी भरे ऐं हुनखे ज़बरदस्त भेटा पेश कई। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे छा था चवनि। अलामा काज़ी साहब हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे इल्म जो ॿाहिरि हो ऐं उनखां सवाइ ज़ारा बारट ला हो, उनखे बाद में डॉक्टर जी डिग्री बि मिली, हिक खां वधीक डॉक्टर जी डिग्रियूं मिलियूं। पर अलामा काज़ी साहब जी जेका मेजर कंट्रीब्यूशन हुई उनजो जेको सूफ़ीज़म जो थाट हो या जेको मज़हबी हुनजी जेको इल्मु हो उन ते उनजी तमामु घणी दस्तरस हुई ऐं उनजे करे तव्हां ॾिसंदव त हुन काफ़ी उहो कमु कयो ऐं हुनजा जेके लेक्चर्स आहिनि उन में जेको फ़िलासफ़िकल बहस आहे मज़हब जे मुतलिक़ इब्न अरबी खां वठी इमाम ग़ज़ाली ताईं, इमाम ग़ज़ाली खां वठी अलामा काज़ी साहब ताईं, त हिकिड़ो त हुनजी उन में तमामु घणी ॼाण हुई ऐं उन में हुन लिखियो बि सही, उन ते तक़रीर बि कयूं। हुनजा जेके ख़ुतबा आहिनि उहे सभु छपियल आहिनि। गफ़ार सुमरी साहब हुन पंहिंजे किताब में कंपाइल कया आहिनि। इन खां सवाइ जेके हुन ख़त लिखिया साईं जी एम सिद खे उहे बि छपियल आहिनि। साठ जा सिंगार साईं जो किताबु आहे, उन में काज़ी साहब जा साईं जा हिकु ॿिए ख़त किताबत आहे। त अलामा काज़ी साहब हिकिड़ो त इल्मी तरह सां तमामु हिकिड़ी वॾी शख़्सियत हो, पर इल्मी तरह सां हिकिड़ी वॾी शख़्सियत हुजण सां गॾोगॾु हुन सिंध यूनिवर्सिटी जो जंहिं तरीक़े सां बुनियादु विधो। बुनियादी तरह हिकिड़ो आलम मुहक़क़ ऐं जदीद तइलीम जो सम्झो त सिंध में आणींदड़ माण्हू आहे। अलामा काज़ी जेको बुनियादी तरह हैदराबाद में उन जी तइलीम थी, तरबियत थी, तइलीम उते पढ़ाई, बेठक ताईं उते पढ़ाई, पोइ त ज़ाहिर ॿाहिरि मुल्कनि में जर्मनी ऐं लंडन घणो जेको सो बरतानिया वियो। पर हक़ीक़त में हू जीअं ई हुनजी शौरी ज़िंदगी या जीअं ई जेको सो उहो अमरी ज़िंदगी में अचे थो त सिंध जी तइलीम उन बाबति उनखे उहो पहिरीं त अॼोके हिन ॾिहाड़े ते जेको असांजे लाइ हिकु इंतिहाई एतिराम वारो ॾिहाड़ो आहे। अलामा काज़ी जी अॼु जेका 58 वरसी मल्हाई पई वञे, उते जिते सॼी सिंध जा मुफ़क़र अदीब दानिश्वर हाज़िरी भरे रहिया आहिनि ऐं पंहिंजे लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहिया आहिनि। उहो उनजो हक़ बि आहे, छाकाणि त सिंध में जेको वॾे में वॾो असां ते थोरो आहे उहो साईं अलामा काज़ी जो थोरो आहे, जंहिं साईं जी एम सां गॾिजी असांजे मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी जहिड़ो हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो, जेको पहिरीं त हिकिड़ो इम्तिहान वठण जो इदारो पर यूनिवर्सिटी क़ाइमु थी। अॼु जेके सिंध में 42 खां वधीक सरकारी यूनिवर्सिटियूं मौजूदु आहिनि, त उनजो सहरो सिंध यूनिवर्सिटी ऐं अलामा काज़ी जे नाम आहे। ऐं उन जे करे सॼी दुनिया जे नंढनि तोड़े वॾनि मुल्कनि में ऐं हर हंधि ते सिंध जा नौजवान पढ़ी लिखी बाशऊर थी जेका सॼी दुनिया में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो सिधी या अणसिधी तरह सिंध यूनिवर्सिटी सां आहे, जामशोरे सां आहे ऐं अलामा काज़ी जी शख़्सियत सां आहे। उन करे सॼी दुनिया जे तरफ़ां असांखे उनखे भेटा पेश कयूं था। सिंध जो फ़िलासफ़र, मुफ़क्किर, तइलीमदान, कानूनदान, फ़नून लतीफ़ा, नेचुरल साइंस ऐं ॿियनि केतिरनि सब्जेक्टनि जो माहिर हो। हू वॾो लतीफ़ शनास हो ऐं समाज ते हुनजी तमामु गहरी नज़र हुई। अलामा साहब सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर बणिजण खां पहिरीं केतिरनि कानूनी पोस्टुनि ते मैजिस्ट्रेट वग़ैरह, ख़ैरपुर रियासत में मैजिस्ट्रेट रहियो, पर जॾहिं उते मुदाख़लत कई वई त पाण उतां हलिया आया। सिंध यूनिवर्सिटी 1940 में जॾहिं साईं जी एम तइलीम ऐं लेबर जो मिनिस्टर हो त उन सिंध यूनिवर्सिटीअ जे क़याम लाइ हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई, जंहिंमें मीरा मोहम्मद शाह, अलामा काज़ी, प्रोफेसर भुट्टाणी ऐं ॿिया शामिल हुआ। सिंध जो वाहिद पहिरियों शख़्स आहे जंहिं सिंध यूनिवर्सिटीअ खे अमली तौर ते हिकिड़ो तालीमी इदारो बणायो। पाकिस्तान ठहण खां अॻु में सिंध यूनिवर्सिटी जो क़यामु थियो, पर उहो इदारो 1951 ताईं फ़क़ति हिकिड़ो डिग्री ॾींदड़ इदारो रहियो। अलामा साहब उनखे कराचीअ खां हैदराबाद में शिफ्ट कयो। हैदराबाद खां पोइ उनखे न्यू कैंपस जामशोरे में, जिथे अॼु पाण मौजूदु आहियूं, उते खणी आयो ऐं हुन अमली तौर ते 26 डिपार्टमेंट ठाहिया, जंहिंमें साइंस,
सोशियोलॉजी फ़िलासफ़ी इस्लामिक कल्चर ऐं मुख़्तलिफ़ लिटरेचर जा डिपार्टमेंट ठाहिया त इन्हनि जी ज़रूरत आहे ऐं उन वक़्तु सिंध में बि का बि यूनिवर्सिटी मौजूदु न हुई, ही पहिरीं यूनिवर्सिटी हुई ऐं उन जा टेक्निकल जेका यूनिवर्सिटी आहे, मेडिकल यूनिवर्सिटी आहे, इहे सभु सिंध यूनिवर्सिटी एफिलेटेड कॉलेज बाद में तयारु कया विया। इहो उहो ई प्लान हुयो 26 डिपार्टमेंट्स जो, जेको अलामा साहब 16 ॾींहंनि जे अंदरि तयारु करे ऐं 1 महीने जे अंदरि उन में फैकल्टी मुंतख़िब करे ऐं सॼे सब कॉन्टिनेंट मां माण्हुनि खे खणी आयो। तालीम जे फ़रोग़ जे सिलसिले में पंहिंजो पाण खे वक़्फ़ु कंदड़ शख़्सियत आहिनि। अलामा काज़ी साहब जिन जो विलादत हैदराबाद जी आहे ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जा पाण फाउंडर आहिनि ऐं असीं हिन जंहिं बि जुरिसडिक्शन में जेका एरिया बीठा आहियूं उन जा वाइस चांसलर आहिनि, पाण आया ऐं दरियाए सिंध जे हिन किनारे खे आब हवा जे लिहाज़ खां, सरसब्ज़ी जे हवाले खां उन लिखो त शांति ऐं सुकून में हिकिड़ी शागिर्दनि जे लाइ हिकिड़ी आइडियल जेका ज़मीन ॻोल्ही वञे ऐं उहा उन खे हिते क़ाइमु कयो। 1951 में अलामा साहब जिन उन जा वाइस चांसलर थिया ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको हिकिड़ो ॿ वाइस चांसलर तवील अरसे ताईं यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर रहिया, उन्हनि में 1949 खां वठी 59 ताईं असांजा अलामा साहब। तव्हां पुछियो आहे त उन्हनि जो ख़िदमतूं छा आहिनि, त यकीन करियो त हू फ़िलासफ़र आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि ऐं तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त पहिरियों एजुकेशन फैकल्टी जेका ओल्ड कैंपस में आहे सो मिटीअ मां मिटी हुई एतिरी जंहिंमां अलामा आया काज़ी पैदा थियो। अलामा आया काज़ी पाटशहर जो हुयो। 1886 में साईं इमदाद अली काज़ीअ जे घर में जनमु वठे थो। हू तमामु हिकिड़ो तालीम याफ़्ता माण्हू हुयो, पंहिंजी प्राइमरी तालीम बि उते हासिलु कयईं। उन खां पोइ वरी जर्मन बि वियो, पोइ उतां मोटी आयो त पोइ हिते सिंध यूनिवर्सिटीअ में वाइस चांसलर मुक़ररु थियो, जेको हिन सिंध यूनिवर्सिटीअ जो बानीकार वाइस चांसलर आहे। अलामा आया काज़ी सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर हो ऐं हैदराबाद में यूनिवर्सिटी आई त पहिरियों वाइस चांसलर मुक़ररु थियो। हिकिड़ो आलिम शख़्स हो, विजनरी हो। हुन यूनिवर्सिटी जेका हुई क़ाइमु थी हुई त उहो इम्तिहान वठण लाइ क़ाइमु थी हुई। कराची में जेसिताईं हुई तेसिताईं इम्तिहान वठण लाइ हुई। जॾहिं 1953 में हिते आई, अलामा साहब चयो न, हिन खे टीचिंग यूनिवर्सिटी कंदासीं, रेजिडेंशियल यूनिवर्सिटी कंदासीं ऐं पहिरियों डिपार्टमेंट खोली डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन। कैमरामैन अली मोहम्मद बख्शी सां गॾु इरफान बुरफत, मेहरान टीवी न्यूज़, जामशोर।